गुलशन ऐं शहबाज़ में बासरनि पारां नौजवान मथां बदतरीन तशद्दुद खे स्मरणी करे पुलिस हवाले करे छॾियो। जामशोरो पुलिस मुबैना तौर तशद्दुद कंदड़नि बजाए ज़ख़्मी नौजवान खे लाक़िब करे खांस 20,000 कैश वठी खेसि आज़ाद कयो। नौजवान पारां एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो जामशोरो गुलशन ऐं शहबाज़ जे रहवासी नौजवान मंसूर अहमद शर दाहिंदे चयो त 2 सालनि खां इलाइक़े में हसनैन शाह जी दुकान ते कमु कंदो हुयसि, जंहिं बाद मूं पंहिंजो कारोबार खोलियो ऐं मुंहिंजा पुराणा सेठ जान जा वेरी बणिजी विया ऐं दुकान बंदि करण लाइ धमकाईंदा। गुज़िरियल ॾींहुं जॾहिं आऊं शाम जो पंहिंजे घर तरफ़ मोटियसि पए त हसनैन शाह, मसूद शाह, आसिम शाह, काशिफ़ ऐं ॿिया मूंखे खंभे खणी विया। बदतरीन तशद्दुद करे बेहाल करे मूंखे पुलिस हवाले कयो ऐं पुलिस खे पैसा ॾिनऊं त हिन खे हाफ फ्राई कयो, जंहिं बाद पुलिस SHO मुख़्तियार कलोड़ो ऐं शफ़ी मोहम्मद शाह ASI मूंखां 20,000 रुपया तलब कया, जेके मां ॾेई आज़ाद थियसि। हुन चयो त मुंहिंजी ज़िंदगी खे अञा बि इन्हनि मां ख़तरो आहे। पुलिस बेसनन बिठ बणियल आहे। DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो मामले जो नोटिस वठी मूंखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ ॾियारियनि।